हैदराबाद में ज़िले इंतज़ामिया ऐं पाक आर्मी पारां लॻायल फैमिली फेस्टिवल जारी आहे। इहो फैमिली फेस्टिवल शहर जी क़दीम तफ़री गाह राणी बाग में लॻायो वियो आहे, जिते न रुॻो हैदराबाद पर कराची समेत सिंध जे ॿियनि इलाइक़नि मां बि फैमिलीज़ वॾे अंग में तफ़री लाइ पहुची रहियूं आहिनि। कराची मां फेस्टिवल घुमण लाइ आयल औरतुनि उन ॻाल्हि ते ज़ोर भरियो आहे त हैदराबाद खे अहिड़नि मौक़नि खां महरूम न कयो वञे त जीअं हितां जा शहरी बि तफ़री माणे सघनि। अच्छा ये मेला लगा है, इवेंट लगा है, ये कभी कभार होता है, लेकिन हैदराबाद में ये बहुत कम होता है। ये आए दिन होना चाहिए। कराची में हर जगह जो है इवेंट होता है। वो बड़ा शहर है, ये छोटा शहर है, इसको कोई पूछता नहीं है। तो यहाँ पर भी ये मीना बाज़ार या इस तरह के जो इवेंट है ये होते रहने चाहिए। हैदराबाद की इंतज़ामिया को चाहिए वो यहाँ के लोगों का ख्याल रखे, उनको तफरी के मौके फराहम करे। कराची से आए और हम ये समझते कि पाकिस्तान में ऐसे इवेंट्स होने चाहिए और हमारी गवर्नमेंट को भी इसके लिए काम करना चाहिए और इसमें एसओपीज़ का भी ख्याल करना चाहिए। और हमारी गवर्नमेंट को चाहिए कि ऐसे इवेंट्स करते रहें और अब हमारी आवाम को एंटरटेन करते रहें। इहो ज़िले इंतज़ामिया जी तरफ़ां ऐं पाक आर्मी जी तरफ़ां इहो फैमिली फेस्टिवल आहे। असां में पंहिंजो ज्वेलरी जो टोट बैग जो ऐं पंहिंजे कपिड़नि जो अजरक जो असां इहो कया आहियूं। असांखे फ़ाइदो अलाह जो शुक्र इलाही सुठो मिले पियो, इलाही सुठो रिस्पॉन्स मिले पियो। ऐं हिते इलाही अहिड़ा शयूं आहिनि, फन जा जायूं आहिनि, ते असां इंजॉय करियूं पिया। असां इलाही इंजॉय कयूं पिया। फैमिली फेस्टिवल में ॿारनि जी तफ़री लाइ ख़ासि अहतमाम कयो वियो आहे। ॿार चौडोल ऐं रांदि जो अहतमाम ॾिसी टिड़ी पवनि था। औरतूं बि ख़ुशि आहिनि जो उन्हनि लाइ मीना बाज़ार लॻल आहे, जिते कपिड़नि जे हेकांदनि नमूननि सां गॾु संदन सींगार जूं ॿियूं शयूं बि निमाउ लाइ रखियल आहिनि। फैमिली फेस्टिवल खे घुमण लाइ ईंदड़ औरतूं ज़िले इंतज़ामिया जे हिन क़दम जी साराह बि कनि थियूं। ये क्रिश्चियन फैमिली जे लाइ एतिरो वॾो फेस्टिवल हिन लॻायो आहे, एतिरी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। इहा हिन जी महिरबानी आहे। पोइ बि अञा बि जेको आहे त हर ख़ुशीअ ते जेको आहे त हीउ अहिड़ो माहौल हुजे हा त माशाल्लाह बहितरीन खां बहितरीन भी थे। इलाके में इतना अच्छा लग रहा है कि हम शुक्रगुजार हैं गवर्नमेंट का, पाक जिन्होंने सिंध गवर्नमेंट ने पाक फौज का भी शुक्रगुजारी करते हैं जिसने इतना बड़ा एहतमाम किया और हमारी क्रिसमस की खुशियाँ और दुबाला हो गई। इंटरटेनिंग प्रोग्राम है और मैं कहती हूँ कि इस तरह के इवेंट्स होने चाहिए क्योंकि हैदराबाद की आवाम के लिए अपॉर्चुनिटीज़ कम है बनिस्बतन कराची की आवाम के। वहाँ पे इस तरह की ऑर्गेनाइजेशंस और डिफरेंट किस्म के प्लेटफॉर्म से जो है वो लोग इंजॉयमेंट करते हैं। लेकिन हैदराबाद में जो ये लगाया गया है तो मैं देख रही हूँ ड्यू टू माई ऑब्जर्वेशन, क्योंकि मैं यहाँ 1 घंटे से लोगों को देखा, बात की, तो पता चलता है लोग कितने खुश हैं। तो बहुत फ्रीली बिहेव कर रहे हैं, बच्चे से लेके बड़े तक। फैमिली फेस्टिवल में रंग बरंगी गुलनि सां गॾु मच कचहरी जो बि अहतमाम थियल आहे। सकाफ़ती रंगनि सां सींगारियल स्टॉल ऐं सिंधी ओताक बि माण्हुनि जी तवजह जो मर्कज़ बणियल आहे। सकाफ़ती हुनरनि जी सिधी निमाश बि फेस्टिवल में ईंदड़ माण्हुनि खे मुतासिर करे थी। मर्द तोड़े औरतूं हिन फेस्टिवल जी साराह कंदे नथियूं थकजनि। हमें यहाँ बहुत ज़्यादा मज़ा आ रहा है और जो पाक आर्मी की तरफ से ये लगा है यहाँ पर बहुत ज़्यादा मज़ा आ रहा है और ये बहुत अच्छा लग रहा है। यहाँ इस टाइम यहाँ पहुँचे हम लोग, जब देखा तो यहाँ का हुलिया चेंज हुआ बहुत अच्छा लगा, हमें बहुत पसंद आया। तो जो पहले रानी बाग का जो इन्होंने हुलिया बिगाड़ दिया था और पाकिस्तान के तमाम शहरों में तफरीगाह है, हैदराबाद में कोई ऐसी तफरीगाह नहीं थी। इन्होंने जो इंतज़ामिया ने जो काम किया है बहुत अच्छा किया है। फैमिली फेस्टिवल में फूड कोर्ट ते बि माण्हुनि जी वॾी पीह नज़र अचे थी। मौसीक़ी जी महफ़िल वारो पासो बि उन वक़्तु वसी पवे थो जॾहिं तुफ़ैल संजराणी जहिड़ा गायक अची माइक जो पासो वठनि था।
भजदा ओ नहीं भजदा ओ दीबा साहिब सुर विखेरण लाइ अची फेस्टिवल में पहुती। राग रंग जी महफ़िल में माण्हुनि जो हुजूम उन ॻाल्हि जी साबिती ॾिए थो त ही फेस्टिवल संदन दिलनि जी धड़कन बनियो आहे। ही फेस्टिवल 1 जनवरी ताईं जारी रहंदो। हैदराबाद ऐं पसगिरदाई वारनि इलाइक़नि में पियल मींहुं जिते थधि में वाध करे छॾी आहे, पर सर्दी जी उहा लहर बि माण्हुनि खे फैमिली फेस्टिवल में अचण खां रोके नाहे सघी। कैमरामैन न्याज़ मलाह सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।